अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो इन वीडियो में असां ठाहींदासीं स्टेटस वो भी सनावला बुज़दार वांगुरु। जी हाँ दोस्तों, कि दोस्त मोहम्मद हनीफ़ ऑफिशियल जे नाले सां उन दोस्त कमेंट कई है, हाँ महिरबानी करे ॿुधाइजो त सनावला बुज़दार वीडियो स्टेटस कीअं ठाहींदो। जी हाँ, सनावला बुज़दार थोरो प्रोफेशनल कमु कोन कंदो आहे ऐं बाक़ी उनजो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे। काफ़ी सारा माण्हू ॿिया बि ठाहीनि था ऐं कुझु सनावला खां ज़्यादा बहितर था ठाहीनि ऐं कुझु माण्हुनि खां सनावला बहितर ठाहींदो आहे। बहरहाल तव्हांजे चवण मूजिबि ऐं सनावला जे चैनल ते वियो साईं, काफ़ी सारा वीडियो ॾिठा ऐं उन खां पोयां कुझु वीडियोस ते कमेंट्स बि ॾिनियूं, अञा ताईं उन्हनि जो को बि रिप्लाई न आहे। बहरहाल अॼु पाण उन वांगुरु वीडियो ठाहिणु सिखंदासीं। काफ़ी सारनि दोस्तनि उहो बि चयो आहे त जेके वीडियो जे मथां ऐं हेठां खां लाइनूं हलनि थियूं, जेके फिल्म स्क्रिप्ट चइबो आहे, ऐं उहे कीअं थियूं अचनि। जी अॼु तव्हांजे सभिनी सवालनि जा जवाबु ॾींदुसि ऐं हीअ स्टेटस ठाहींदुसि। फस्ट ऑफ ऑल तव्हांखे अचिणो पवंदो कंहिं फ़ोटो एडिटर एप्लीकेशन में। जी जेकॾहिं तव्हां पिक्सआर्ट आहे, बहितर आहे, या फ़ोटो एडिटर आहे, या का फ़ोटो एडिटर एप्लीकेशन आहे, उन में तव्हां पंहिंजो नालो लिखो, मुख़्तलिफ़ कलर में जीअं लिखिबो आहे। तव्हां साइज़ रखो उन फ़ोटो जी 1280 720। ओके, फ़ोटो तव्हां पंहिंजी मनपसंदि को बि रखी सघो था। उन खां पोइ तव्हांजो टेक्स्ट में ऐं उते तव्हां कलर वग़ैरह मुख़्तलिफ़ कलर जीअं मसलन तव्हांजो नालो लिखां थो ऐं उनखे मुख़्तलिफ़ कलर ॾियां थो। इन वीडियो खे तमामु ज़्यादा स्पीड में फॉरवर्ड कयां थो जीअं तव्हांजो टाइम ज़ाया न थिए। तव्हां उन फ़ोटो जे हेठां जेको बैकग्राउंड वारी पटी था ॾियो, उनजो कलर बिल्कुलु साओ रखो। मुख़्तलिफ़ कलर तव्हां रखी सघो था, जीअं तव्हां ॾेखारियां थो हिन डिज़ाइन जो मुख़्तलिफ़ डिज़ाइनुनि में तव्हां फ़ोटो ठाहे सघो था, तव्हां पंहिंजो नालो ठाहे सघो था। बहरहाल तव्हां ॾियो साए कलर जो बैकग्राउंड ऐं उन खां पोयां उन फ़ोटो खे सेव कयो। सेव करण खां पोयां तव्हां चओ सिंधी मास्टर या काइनी मास्टर जेको तव्हां इस्तेमालु करियो था। जेकॾहिं तव्हांखे सिंधी मास्टर जी ख़बर न आहे त उनजो लिंक मथे आई बटन में आहे। आई बटन जी ख़बर न आहे त हीअ तीर जो निशान वॾे लाइ आहे। ठीकु आहे, फ़ोटो तव्हां आंदो सिंधी मास्टर में। हाणे तव्हां खे बराबरि रखो। ओके, बराबरि रखण खां पोइ तव्हां चओ ड्राइंग में या असां तव्हां बाग़े में वेठो हेठि आख़िरी दॿे में जो ऑप्शन आहे उते तव्हां ड्राइंग कयो मुख़्तलिफ़ डिज़ाइननि में, जीअं तव्हां चाहियो उअं करे सघो था। ठीकु आहे, हाणे हिन वीडियो खे तव्हां कयो सेव करण खां पोयां तव्हां हिकु वीडियो खणो मुख़्तलिफ़ कलर जंहिंमें हलनि था, कलर एनिमेशन वारो वीडियो, ऐं उहो खणण खां पोयां उन मथां रखो हीअ वीडियो या क्रोमा की जी मदद सां हुन मां साओ कलर ख़तमु करे छॾियो। हाणे तव्हां अचो नए प्रोजेक्ट में हाणे तव्हां अचो सिंधी मास्टर जे नए प्रोजेक्ट में ऐं उते तव्हां फस्ट ऑफ ऑल उहो वीडियो खणो जेको वीडियो तव्हां एक्सपोर्ट कयो आहे, ऐं देन उहो वीडियो खणो जेको वीडियो तव्हांखे जंहिंजो लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो आहे, जंहिंजो नालो आहे फिल्म स्ट्रप इफेक्ट आहे। फिल्म स्ट्रप इफेक्ट उहो तव्हां डाउनलोड करे सघो था यूट्यूब तां या मुख़्तलिफ़ वेबसाइटनि तां, ऐं उहो कुझु हिन तरह जो हूंदो आहे। उहो तव्हां ॾिसो पिया, इहो तव्हां हुन मथां रखी साए कलर खे रिमूव कयो। ॾिसो अची वियो, मुख़्तलिफ़ कलर हलंदा। हिन जी स्पीड तव्हां वधाए घटाए सघो था, तव्हांजी मर्ज़ी आहे जेकी स्पीड तव्हां रखो। ओके, हाणे तव्हां हिनखे हिते कट करे हाणे तव्हां पंहिंजी चॉइस मुताबिक़ को बि वीडियो खणो ऐं उहो वीडियो तव्हां रखो। जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो, वीडियो खे लाइक करे पंहिंजनि दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करण सां गॾु अॻियां घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कजो। ऐं मिलां थो इन खां बहितरीन वीडियो में, तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह।